साहब मेहरबानी साईं कैसे मैं गाड़ी को गरीब है भाई यतीम है समाज जी अस्सलाम वालेकुम जी संगत वाला आवाज बोले अस्सलाम वालेकुम जी तो ही असा जो दोस्त नाम छे नहीं सिंधी न गलाई सकदो आ बलूचिस्तान साइड आ बलूची गलाइंदो आ नाम छे नहीं थई फुलक अच्छा ठीक है ये बाइक कारो छु जरा शेप ममला भी है किया करो मना डॉक्टर में पूछ लेगा मना मैं किसना बाल सीरियस अंदर डॉक्टर को पूछ लेगा ने पेशा अपना दरवाजे तो गाड़ी में पुलटी कर मां अग में भी मैसेज हलाया न काफी सारा जेके बाइक का हॉस्पिटल या किथे भी इमरजेंसी अचो था तो 200 रुपए जो एकड़ो कुल्फा तालो वो ता बाइक लगाइंदो वो तवा महफूज रहंदो पर खोड़ सारियों कंदकोट सिटी में मां मैसेज 11 महीनन को हलाइंदो तो अचा पर इन में कुछ माण्हू अमल कन भी था ए कुछ नथा भी कन ए कुछ माण्हू वरी इनके मजाई तरीके से वठी वेंदा जेकॾहिं तालो चओ था पुलिस जो आहे पुलिस बिल्कुल आहे पर ही तव्हांजी शइ आहे 2 लख 2.5 लख जेकॾहिं हिकिड़ी सीड़प कयो था हिकु शइ वठो था नुक़सान थियण खां बहितर आहे 200 रुपए जो कुल्फा हुनखे लॻाई अथव असां त ऑलरेडी तव्हांजी हिफ़ाज़त तव्हांजे तहफ़ुज़ लाइ मौजूदु आहियूं पर मां वरी बि दोस्तनि खे इहो रिक्वेस्ट कंदो बाबा बाइक आहे ऐं ख़ासि करे जिथे बि बाज़ारनि में हॉस्पिटल जिथे बीहारियो था उन में कोई हर्ज कोई तकलीफ़ कोन्हे 200 रुपए जो कुल्फा तव्हां लॻाईंदो त उहा बाइक महफ़ूज़ ऐं तहफ़ुज़ रहंदी हाणे भाऊ आहे ही इलाज जे लाइ आया कंदकोट सिटी में हिन जी ज़रूरत हिम्मत खे सलाम आहे मां हिनखे हार बि पाराए हिन जे शुक्रिया अदा किया है छो जो हिन जी बाइक जॾहिं हॉस्पिटल में बीहारी ॿार जॾहिं निकितो हुन माण्हू में नज़र पई बाइक मुंहिंजी कायूं थो वञे त पोइ हिन उन वक़्तु ई फौरी तौर 15 ते कॉल कई 15 कंदकोट ते त उन बीट में हर बीट में SSP मोहम्मद मुराद गांगरे साहब जे तरफ़ों असांजे 15 टीम जा टाइगर जेके चई हूंदा हुन में 2 जवान हूंदा आहिनि असांजा जेके टाइगर्स बीटा आहिनि मौजूदु हूंदा आहिनि हर बीट ते जीअं हिन 15 ते कॉल कई हेल्पलाइन ते असांजे जवाननि खे मैसेज मिलियो उन वक़्तु ई हुनखे कढ लॻा पहुची विया अलहमदिल्ला उहो चोर बि गिरफ़्तार कयो वियो इहा बाइक बि रिकवर कई वई पर बाइक तव्हां ॾिसो था त हिनखे कुंडो कोन्हे न तालो आहे न कुंडो आहे उहो आसानी सां काए फरार थी हलिया था वञनि मुंहिंजो ही दोस्तनि खे वीडियो ठाहिण जो इहो ई हिकिड़ो मक़सदु आहे उनखे मैसेज ॾियां थो पियो त महिरबानी करे तव्हां जिते बाइक बीहारियो था त उनखे 200 रुपए जो तालो लॻायो तव्हांजो नुक़सानु थियण खां उहा बाइक बची वेंदी 2 लख 2.5 लख रुपए जी बाइक आहे महिरबानी करे इन शइ में अमल कयो चाहे पुराणी बाइक हुजे चाहे नई बाइक हुजे हिन वक़्तु कंदकोट जो माहौल बिल्कुलु बहितर आहे ऐं हिन में जेकॾहिं बाइक कई वेंदी आहे उन में मालिक जी जेकॾहिं लापरवाही आहे त खोड़ सारियूं पुलिस जे मथां तनक़ीदूं कयूं वेंदियूं आहिनि ऐं ही दोस्त जीअं हिन 15 ते कॉल कई आहे ऐं पाण जी कोशिशि सां ऐं पंहिंजे वस सां 15 ते कॉल कई त पुलिस सां तावन में रहियो अलहमदिल्ला चोर बि पकड़जी पियो बाइक बि ऐं उहो चोर बि तमामु जल्द सभिनि जे साम्हूं आंदो वियो ही असांजो पुलिस वारो आहे मुश्ताक अहमद ऐं ज़मीर अली जंहिं सुठी कारकर्दगी करे ऐं उन वक़्तु ई अॻे पुलिस ॿुधंदा हो लापरवाह ॿियो टियों लापरवाही कोई कोन्हे ऐं टाइम ते ई पुलिस पहुचंदी आहे जीअं कॉल आई आहे अदा कॉल पहुचो या पुलिस भाऊ जो भरिस्तो पुलिस बिल्कुल पहुंचे तो शर्मा करते थे तो पुलिस सर मेहरबानी साहब अचो न 15 जा कॉल करे हमें पुलिस पहुचो सही नाम छे ने बाबा मैंने फुल्क है फुल्क नहीं दुई चक्कर जर तालो है लाक वगैरह जने ने ना बाइकर लाक जने नहीं छे मोटरसाइकिल है ना मोटरसाइकिल है सफा सीरियस है कसने डॉक्टर आयो है इनकी फैमिली बीमार हुई इनकी फैमिली बीमारी उन जालिम छा कयो मोटरसाइकिल काए भागो पियो वञे त शुक्र आहे अल्हम्दुलिल्लाह पाण मालिक ॾिसी वरतो 15 ते कॉल कई उहा बाइक बची वई ये बाइक खा मांडले बाइक मना शिकागो नाम 2022 गाड़ी कम से कम 1.5 लख रुपए जी बाइक होंदी 200 रुपए जो कुल्फन हुए जगह वञे थी पर इन गरीब जो बची वियो असांखे तमामु वॾी ख़ुशी थी आहे ऐं अहिड़नि रेज़न ज़ालिमनि खे इंशाअल्लाह उन केतिरे किरदार ताईं पहुचाए वेंदो ऐं ॿियनि खे बि मुंहिंजो इहो मैसेज आहे रहम कयो ऐं इहे जॾहिं ॿधिया वेंदा आहिनि गिरफ़्तार कया वेंदा आहिनि त हिननि जी फैमिलियूं हिननि जा मिट माइट चङा मुड़ुस सभु कावड़ कंदा आहिनि त साईं इहो हल्को मसइलो आहे या फिलहाल मटे हाणे किथां बलोचिस्तान काथो आयो आहे बलोचिस्तान तो आयो आहे इलाज जे लाइ उनजी मोटरसाइकिल हली वञे उनजी फैमिली उहे हुते बीठा हुजनि त उन्हनि में छा गुज़रंदो हूंदो आओ 15 चाहे कंदकोट खलील अहमद लगारी ईअं ई 15 टीम सां तावन में रहो ऐं जेको बि शकी माण्हू ॾिसो था कोई बि मक़सूद माण्हू ॾिसो था या को क्राइम जे हवाले सां अचे थो फौरी तौर उन वक़्तु 15 ते कॉल कयो या मूंखे कॉल कयो उन वक़्तु तव्हां वटि पुलिस पहुची वेंदी